अस्सलाम वालेकुम दोस्तों, ही तव्हांखे अॼु ॾेखारियूं पिया असां जेको प्रोग्राम क़िबला आला हज़रत पीसे पागार जो पहिरियों रूहानी सफ़र शुरूआत हिन जॻह तां थींदी। हींअर असां बीठा आहियूं ॻोठ हाजी सलेमान राजड़, ख़लीफ़ो मोहम्मद क़ासिम राजड़, फ़क़ीर दाऊद राजड़, मोहम्मद ॾारो सलेमान राजड़, लुकमान राजड़। ही तव्हां ॾिसो पिया कमु तेज़ी सां जारी आहे। माशाअल्लाह दोस्तों, ही ॾिसो, ही वॾा ख़ुशि नसीब घराणो आहे जिते अॼु जेको हींअर रूहानी सफ़र शुरूआत थींदो। असांजो पहिरियों दोस्त ख़लीफ़ो मोहम्मद क़ासिम राजड़, जंहिंजे मथां बची पियो पाण खे हूअं पाण खां वठंदो ठीकु हो त उन जा 10 फुट बची पियो पंहिंजो त इज़ाफ़ी आहे, मसइलो कोन्हे। हुन चयो 100 फुट असांखे हीअं ॾे ऐं 60 फुट असांखे हीअं ॾे। पोइ पाण नेटवर्क जो प्रॉब्लम जे करे तव्हांखे थोरो डिस्टर्ब पिया थियो त नेटवर्क न पियो कमु करे। ही अॼु असां उन जॻह ते बीठा आहियूं। ख़ुशि नसीब उहा जॻह आहे जिते क़िबला आला हज़रत पीसे जो जेको हींअर सफ़र शुरू थियण वारो आहे। पहिरियों सफ़र हिन जॻह तां थींदो। ही जॻह उते आहे प्यारो पहिरीं दोस्त असांजो ऐं जेके ख़लीफ़े साहिब ॿुधायो त असांजो हिते छठदड़ी बादशाह जे दौर खां वठी 3 दावतूं पहिरीं पकियूं दावतूं मंज़ूर थी चुका, उहे थी चुका आहिनि। उन खां पोइ हींअर सभु संगत बीठी आहे, कमु भले पियो धना थियनि, ॿाहिरि बि जेको सॼो कमु हले पियो। हींअर ॾाढी ख़ुशी जो माहौल आहे, हर जॻह बहकी उथियो आहे। एतिरी ख़ुशी आहे, यकीन करियो कि असां सम्झी नथा सघूं त कहिड़ो इन्जो इज़हार करियूं। ऐं असां सां गॾु ख़लीफ़ो मोहम्मद क़ासिम राजड़ असांजी कीअं था भाइयो जेको मुर्शिद था नसीब आयो। हा जेको माशाअल्लाह माशाअल्लाह वॾा से ख़ुशि नसीब आयो। ऐं असां सां गॾु फ़क़ीर सलेमान राजड़ बि वेठो आहे। साईं फ़क़ीर साईं जेको ही तव्हां वटि मुर्शिद करीमेन जो जेको ही कदम तव्हांजे मथां रखियो दाऊद, ख़ुशि नसीब आहियूं। हा महिरबानी दोस्तों, तव्हांखे ॿुधायूंसि पिया त वॾा ई ख़ुशि नसीब आहिनि त 3 पकियूं दावतूं हिते अॻे थी चुकियूं आहिनि। ऐं हीउ जेको मांझांदो थियो आहे रूहानी सफ़र, ऐं जेको हिते पीसे सरदार जो पहिरियों जेको हीउ सफ़र रूहानी थिए पियो, उन में पहिरीं जॻह हीअ आहे जितां मांझांदे खां शुरू थींदो। पहिरियों सफ़र जो पहिरीं ब्रेक साईं यारनि जी हिते लॻंदी इंशाअल्लाह ताला। ऐं असां सां गॾु प्यारो पहिरीं दोस्त तव्हां ॾिठो आहे फ़क़ीरनि जे सफ़र में फ़क़ीरनि जे काफ़िले जो साथी फ़क़ीर दाऊद राजड़, उहो बि असां सां गॾु आहे। फ़क़ीर साईं कीअं था भाइयो जेको मुर्शिद करीमेन जो जेको हीउ सफ़र तव्हां वटि अचे पियो, तव्हां केतिरा न ख़ुशि नसीब आहे, उनजे बारे में तव्हां छा चवंदव? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां ॾाढा ख़ुशि आहियूं ऐं असांजे नवाज़ जीवन साईं करम आहिनि। असां मुर्शिदनि जा पेर पवंदा, असां थोरा आहियूं साईं जा ऐं ख़लीफ़नि जा बि, ऐं असां ते राज़ी थिया आहिनि। असांजो पहिरियों प्रोग्राम आहे बिल्कुलु इंशाअल्लाह हिते पिते जन 30 तारीख़ ते पहुचना 2:30 बजे बिल्कुलु हिते वापराईंदा मानी वापराईंदा ऐं जमायत गॾु थींदी। असां सां गॾु हुर जमायत जो मौजूद शख़्सियत फ़क़ीर इलियास भेण बि हिते मौजूदु आहे। फ़क़ीर साईं कीअं था भाइयो, कीअं ख़ुशी? मुर्शिद अचे थो, असांखे ॾाढी ख़ुशी आहे ऐं तव्हां सभिनी महिरबानी। मौलाना तव्हां ॻाल्हाईंदव? असांजे लाइ वॾी ख़ुशि नसीबी आहे जो मुर्शिद इमाम असां असां सां गॾु फ़क़ीर अली शेर हिंगोरो, तमामु यारनि जो यार, मोहबती माण्हू। सभिनी जी पहिरीं त ख़लीफ़ा साईं खे लख लख मुबारक हुजनि। अलाह जी महिरबानी थी आहे, मुर्शिद करीम हिननि वटि अचे पियो। हीअ वॾा ख़ुशि नसीब आहिनि। अलाह करे हर कंहिं वटि मुर्शिद अचे ऐं असां लाइ जेको ख़ुशी जो ॾींहुं आहे, ईद खां वधीक ई ॾींहुं आहे। ऐं अलाह हबीब करे असांजो मुर्शिद सिहतयाब हुजे, ख़ुशि हुजे, असां सभिनी में ख़ुशी आहे। ऐं असांजे तरफ़ां सॼी जमायत खे लख लख मुबारकूं। हीउ जेको प्रोग्राम रूहानी सफ़र थिए पियो, ऐं शुरूआति जेका सलेमान राजड़ ख़लीफ़े मोहम्मद क़ासिम थी वई पसी मां, त हीअ वॾी ख़ुशि नसीबी आहे। हीअ इलाही टाइम खां पोइ प्रोग्राम थियो आहे ऐं हीउ जेको थिए थो तमामु बहितरीनु आहे। अलाह हबीब कंदो ख़ैर ख़ैरियत सां हीउ प्रोग्राम। लोकेशन तव्हांखे ॿुधायां थो त हीअ लोकेशन कहिड़ी आहे, कहिड़े जेके ॿिया ॾसनि पिया दोस्तनि खे असां ॿुधाईंदा हलूं। सागड़ खां तक़रीबन 3 किलोमीटर थींदो। सागड़ खां 25 किलोमीटर सागड़ खां मीरपुर रोड ते रोड तां तव्हां निकिरंदो 5 किलोमीटर अॻियां नयाबाद मोड़ या जाम ॻोठा रोड, उन खां 3 किलोमीटर थींदो। 2.5 किलोमीटर 2 किलोमीटर अॻिते बसी मशहूरु जेको आहे, बसी जे पासे में फ़क़ीर हाजी सलेमान राजड़ जो ॻोठ आहे। साईं यारनि जो पंहिंजो
जेको सो ॾाॾे जे नाले ते ॻोठ आहे उते जेको सो ही पीसे सरदार जो पहिरियों सफ़र जो शुरूआति हिते मांझंदे खां शुरू थिए थी। अचो तव्हांखे थोरो बंगले जो विज़िट करायो, कमु जेको हले पियो उन जो तव्हांखे थोरो विज़िट करायो। वरी बि ॿुधाईंदो जाम ॻोठ रोड कंडियारी लॻ ही जेको सो नयाबाद मोड़ माशाअल्लाह रंग रोगन हलन पिया सही वॾो ख़ुशि नसीब आहे खलीफ़े मोहम्मद कासिम राजड़ जो वॾो फर्ज़ंद फ़कीर गुलाम नबी राजड़ छा ॻाल्हि ॿुधायो सही फ़कीर साहब ही मुर्शिदनि जो क़दम तव्हांजी हिन जॻह ते जेको अचे थो तव्हां कीअं केतिरी ख़ुशी महसूसु था कयो? तव्हांजी बिल्कुलु ॿार इंतहाई ख़ुशी थी रही है ऐं नसीबनि वारा ई माण्हू हूंदा आहिनि माशाअल्लाह माशाअल्लाह मुर्शिद पाक से इफ़ाक़ तव्हां छा चवंदव? माशाअल्लाह तव्हांजे लाॻी थी समा आहे सभिनी जमायत खे जमायत नारो थी वञे जमायत खे मुर्शिद अचो साईं तव्हांखे ॾेखारियूं त ही फ़कीरनि जो जेको अॼु जो कोन्हे पर ही ॾिसो साईं सरदार जो तस्वीरूं साईं सूर्य बचा जो ऐं हिन में सरदार बेज पगारा नारा नारा हा साईं तव्हांखे ॾेखारियो थी पए हाजी हाशिम राजड़ ही साईं जो छटनी हाजी सिले ऐं फ़कीर दाऊद आहे हिन साईं इस्माइल शाह सां मिलंदे फ़कीर पीसे सरदार सां दाऊद परियां बि जेके आहिनि ही मरो मोहम्मद याकूब अल्लाह साईं मरो खे जॻह ॾे साईं यारनि जो ॿियो भाउ ही तव्हां ॾिसो पिया वालिद साहब वालिद साहब हाजी हाशिम हाजी हाशिम ऐं हाजी सलेमान राजड़ हाजी सलेमान राजड़ जेके टे दावतियूं हिते थियूं हिन जॻह ते टे दावतियूं थियूं आहिनि इन फ़कीर मुजाहिद हाजी सलेमान राजड़ करे ही पीसे सरदार जे बंगले जो कमु हले पियो ही तव्हां ॾिसो पिया त माशाअल्लाह रंग रोगन ऐं कमु धड़ाधड़ शुरू आहे इंशाअल्लाह ताला उहे ॾींहुं परे कोन्हे छंछर जेको अचो नारा बेज पगारा एॾा डांस करो अमीरो बेज पगारा मुंहिंजा मुर्शिद कलंगी वारा माशाअल्लाह बंगलो बेहतरीन कमु बिल्कुलु तयारु आहे रेडी आहे ऐं इंशाअल्लाह ताला असां सां गॾु फ़कीर मोहम्मद लुकमान फ़कीर साईं वॾा ख़ुशि नसीब आहे ही बि साईं फ़कीर दाऊद राजड़ जो भाउ खलीफ़े कासिम राजड़ जो साईं वॾा ख़ुशि नसीब अची वई माशाअल्लाह ॾिसो केॾी ख़ुशी जो समा आहे संगत साथ अचे पई ही दोस्त जेके अचनि पिया खलीफ़े खे मुबारकबाद ॾियणु ऐं हुनखे सपोर्ट करणु पियो कंहिं शइ जी ज़रूरत हुजे जमायत जी माण्हुनि जी त हर दोस्त दोस्तो ही तव्हांखे ॾेखारियूं पिया ॾिसो कमु हले पियो दावत जो तव्हांखे मंज़र ॾेखारियूं पिया ही आहे लोकेशन ॿुधायूं पिए नयाबाद रोड जामकोट रोड ॾे जेको ही रोड वञे थो ही ॾिसो पिया लेबर कमु लॻो पियो आहे माशाअल्लाह कम खे धड़ाधड़ शुरू आहे साम्हूं जेको दीदार थींदो ही माण्हू कम खे धड़ाधड़ हिते सिस्टम लॻो पियो आहे मुस्तदर त भाउ ॾिसी पियो ही कमु लॻो पियो कम जी तयारी मुकमल आहे परियां बि तव्हांखे ॾेखारियूं पिया त हर जॻह ते कम ई कमु लेबरूं पहुची विया आहिनि माण्हू पहुची विया आहिनि जमायत सगोरी ही तव्हां ॾिसो ही ॾिसो सभु माण्हू कमु धड़ाधड़ पियो हले हिते ही जेको जमायत जो सिस्टम थिए पियो ही परियां बसी आहे परियां खलीफ़े वारनि जो ॻोठ आहे नूर भाउ कीअं थो भाई भेज पगारा माशाअल्लाह दोस्तो ही तव्हांखे ॾेखारियूं पिया हू कमु हले पियो खलीफ़े मोहम्मद कासिम राजड़ जे ॻोठ मांझांदे जो प्रोग्राम आहे जिते तव्हां ॾिसो पिया त बहितरीन हिते मौक़ो जेको सो ईद जो समा लॻो पिया ऐं धड़ाधड़ कमु जीअं तव्हां ॾिसो पिया ऐं परियां ॾिसो पिया त सिस्टम इंशाअल्लाह ही परियां मैदान तव्हां ॾिसो पिया तक़रीबन 50-60 एकड़ खां मथे जेको ही गाॾियूं बीहारण जे लाइ इंतज़ाम कंदासीं ही परे पासे जेको सो ही सॼो मैदान जीअं गाॾियूं ईंदियूं ही रोड तां हितां लाहींदासीं गाॾियूं ही सॼो मैदान गाॾियूं भले हिते हज़ारे गाॾियूं बीह सघनि थियूं गाॾियूं सभु हिन पासे लाहींदासीं ऐं ही रोड बिल्कुलु क्लियर रखिणो आहे ही झंग ॿियो ही पासे में वधियो पियो वञे जीअं त जमायत खे का तकलीफ़ न थिए ऐं ज़ियारत में वेहण में अचण में का तकलीफ़ न थिए ही तव्हांखे मंज़र असां ॾेखारियूं पिया लाइव खलीफ़ो मोहम्मद कासिम राजड़ जे ॻोठ में पीसे पागारे सरदार जो जेको पहिरियों मांझांदो रूहानी सफ़र जी शुरूआति हिन जॻह तां थींदी ही रोड तव्हांखे ॾेखारियूं पिया जामकोट रोड आहे कंडियारी नयाबाद मोड़ खां 2-2.5 किलोमीटर रोड ते मुफ़ासिले ते ही ॻोठ आहे हाजी सलेमान राजड़ बसी लॻ बसी साम्हूं बसी आहे मशहूरु आहे
ऐं हीअ जेको सो ॻोठु आहे हीअ जमायत जे लाइ सिस्टम हीअ सॼो सिस्टम हीअ जॻहियूं जॻहियूं जंहिं ठाहिया पिया आहिनि इहे सभु ठाहे मैदान मुल्क सेव करे जेको ठाहींदा साम्हूं हितां पीसे सरदार थली थलो मुबारक ठहियलु आहे हितां ज़ियारत कराईंदा माशाल्लाह साईं जेको सो क़िबला आला हज़रत पीसे पगारो सरदार जॾहिं हिन मुल्क में अंगण पाए वेंदा त इंशाल्लाह असांजो यकीन आहे त हिते मुल्क बाग बहार हींअर ई थी वियो आहे जीअं ई पीसे सरदार तारीख़ मुक़ररु कई आहे त हर तरफ़ ख़ुशी जो मंज़र आहे ऐं तव्हां ॾिसो पिया त हीअ कमु धड़ाधड़ माण्हू जमाए सगोरी सभु ॿियो हिते को सिस्टम कोन्हे हिते ई ख़ुशी मां को हारी या मज़दूरी या ॾिहाड़ी त न पर जमायत जा माण्हू गॾिजी उहे कमु कनि पिया जीअं त हुननि खे हिकिड़ो ख़ुशी महसूसु थिए त पीसे सरदार जे हिन प्रोग्राम में असां बि हिन में शामिलु थियूं हीअ बोर्ड ढही वियो आहे हिनखे वरी थोरो रंग करायूंसि था बेजबगारा ॻोठ हाजी सलेमान राजन हीअ तव्हांखे रोड ॾेखारियो पिया नयाबाद रोड बेरानी रोड या जामगोठ रोड हीअ बंगलो आहे पीसे सरदार हितां खां ईंदो हिन थले मुबारक ते चढ़ी ज़ियारत जो शर्फ़ बख़्शींदा जमायत सोगरी खे जेको सो हितां ज़ियारत हीअ थली मुबारक शुरू ठही विया रुॻो हिनखे पलस्तर ऐं टाइलूं लॻंदियूं मार्बल लॻंदो ऐं हितां खां तव्हांखे हीअ था ॾेखारियूं त हीअ मुल्क पहिरियां जमाए सगोरी हिन पासे हीअ परियां साम्हूं बि इलाइक़ो जमाए जो हीअ बि प्लाट भराई करे सिधाई कराईंदासीं हीअ सॼी जमाए सगोरी इंशाल्लाह ज़ियारत थींदी जमाए सगोरी खे हीअ तव्हां ॾिसो पिया हीअ मंज़र महिरबानी दोस्तों हीअ तव्हांखे थोरो लाइव मनाज़र ॾेखारियासीं पई महिरबानी मौला ख़ुशि रखे आबाद हुजो महिरबानी बंगले ना आ रही है।